गलत हुआ। अगर फेल थी वही है तो वो बस टाइम भी जो इन सिंधी यूनिवर्सिटी में दुख नाहे करणो। शू शरह घणो आयो आहे असांखे जे 2 महीने 3 में 100 ते पुॻो आहे वञो असां पसंदि कयो आहे सिंधी माण्हुनि असांजे लाइ हिकिड़ो वॾो मौजूज़ो आहे। माशूक शर चयो त इंटरनेशनल लेवल ते पुॼी वियो आहियां हींअर। ॿारनि जे हिसाब सां इंटरनेशनल लेवल ते आहे। ॾिसो हुननि खे सबक़ु यादि न हो 1 महीना 2 महीना 3 महीने यकी 5। अच्छा शिकारीपुरी आचार आहे। जी जी कच्छ में कुरान हथ में छुरी आचार जो एडवर्टाइज क्यों कच्छ में कुरान हथ में छुरी शिकारपुरी और कच्छन में कुरान हथन में छुरी शिकारपुरी। और आपने टेस्ट किया है? हाँ मैंने टेस्ट किया है। अच्छा है बहुत अच्छा है। ये ऑनेस्टली बोला जो स्पीकिंग शिकार खाता है पता नहीं शिकारपुरी हो जाता है। नहीं ऑनेस्टली स्पीकिंग हिते माना असां नौजवान खाई सघूं था पोइ असां तव्हांखे खाराईंदव पेशन पे पैसनि ते फ्री में न असां मीडिया वारनि खे कोन था खाराए सघूं। न फ्री में न मीडिया वारनि खां तो डबल पैसा है। असां मीडिया वारनि खां डबल पैसा असां पाण ॿियनि खां वठंदा आहियूं।